नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरें सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे सखर मां ख़बर ॾींदा हलूं त PPMA ने खुर्शीद छा चयो आहे त मां पार्लियामेंट मां मायूस थी चुको आहियां। मुल्क जूं हालतूं ठीकु न आहिनि। सखर जी एसाब अदालत में पेशी जे मौक़े ते अदालत ॿाहिरियां सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हिन चयो त क़ौम मायूस थी चुकी आहे, पर मां चवां थो त पार्लियामेंट मां नाउमीद न थियणु घुरिजे। मूंखे पार्लियामेंट जे बालादस्ती जी ॻाल्हि करण ते सज़ा मिली रही आहे। खुर्शीद छा चयो त धमाका थी रहिया आहिनि ऐं अवाम ख़ौफ़ में आहे। हिन वधीक चयो त हिन वक़्तु मिली ॻाल्हियूं करण जी ज़रूरत आहे ऐं हुकूमत खे घुर्जे त हू पहिरीं फुर्सत में मुखालिफ़ धुर खे इत्मा में वठे। अहिड़ी कहिड़ी अपोज़िशन हूंदी जेका चाहींदी त मुल्क जूं हालतूं ख़राब हुजनि। हिन चयो त असांखे समूरनि पाड़ेसरी मुल्कनि जी हालतुनि खे नज़रअंदाज़ न करणु घुर्जे। PP अॻवान चयो त अॼु मुल्क जो हर माण्हू 2 लख रुपयनि जो कर्ज़ी आहे। हुकूमत ऐं मुखालिफ़ धुर खे पंहिंजी जॻह मज़बूत थियणु घुर्जे ऐं असांखे कोशिश करे गरी लिस्ट मां निकिरणु घुर्जे। ही का सुठी ख़बर न आहे। हिन चयो त मां 32 साल करप्शन जे ख़िलाफ़ विड़ियसि, उन जी सज़ा मूंखे ॾिनी पई वञे। असां ज़राइत ज़रिए मुल्क की मैशियत के बेहतर करे सकूं था। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।